एसएसपी खैरपुर मीर रूहल खान खोसो पुलिस हेडक्वार्टर में माहवार कारकर्दगी पेश कंदे मीडिया रू तफ़सील बुधाया। मीडिया के तफ़सील बुधाईंदे कॉन्फ्रेंस में एसएसपी चयो त कारूं चोरी कंदड़ गैंग ब्रस्ट कंदे 7 कारूं ऐं 58 मोटरसाइकिलूं हथ कयूं वयूं, जड॒हिं त ज़िले जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां मोटरसाइकिलूं चोरी ऐं फुर कंदड़ 8 गैंग्स ख़िलाफ़ कार्रवाई करे 58 मोटरसाइकिलूं हथ कयूं वयूं। एसएसपी चयो त पाकिस्तान जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां कारूं चोरी ऐं फुर कंदड़ ॾोहारियुनि ख़िलाफ़ कार्रवाई करे हथ कयल 7 कारुनि खे असल मालिकनि हवाले कयो वेंदो ऐं बैंकुनि मां रक़म कढाए वापसि वेंदड़ माण्हुनि खां रक़म फुर कंदड़ जवाबदारनि खे गिरफ़्तार करे 15 लख रुपयनि खां वधीक रक़म हथ करे जवाबदारनि खां वधीक जांच जो अमल जारी आहे। पुलिस जी मंशियात फ़रोशनि ख़िलाफ़ कार्रवाई बाबति हिन चयो त 45 मंशियात फ़रोशनि खे गिरफ़्तार करे वॾी मिक़दार में उन्हनि वटां मंशियात हथ कई वई आहे ऐं पुलिस क़त्ल केसनि में घुरिबल 15 जवाबदारनि 281 रूपोश ऐं 200 इश्तिहारी ॾोहारियुनि खे पिणु गिरफ़्तार करे वरितो आहे।